सेकेंडरी ते छापा पे होने असां वटि इहा बि ख़बर कोन्हे ही कैंपस स्कूल आहे या ही प्राइमरी स्कूल आहे. दिस इज टोटली blackmailing of someone who are yesterday they have planned against our village. And sir, excuse me साईं, साईं अवां DO सेकेंड ई आहियो, अवां पंहिंजो तारुफ़ त करायो असांखे. मोहम्मद सरवर राजपूत जी जी साईं. डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर. जी सर. सर जे ही असल में प्राइमरी स्कूल आहे. कहिड़ो आहे प्राइमरी? गर्ल्स प्राइमरी आहे? प्राइमरी आहे. जी जी गर्ल्स प्राइमरी जो. पोइ तव्हां कीअं आया आहियो? ना असांजो ॾिसण कीअं कहिड़े हिसाब सां ॾिसनि साईं? महिरबानी माफ़ कजो. ॾिसो सर, आऊं टीचर आहियां पर इहा असांखे लफ़्ज़ तव्हां कई आहे, ठीकु आहे. ॾिसो औकात असां टीचरनि खे तूं छा जी औकात ॿुधाई? असां टीचर आहियूं को ॼट आहियूं छा? टीचरनि जी औकात ॿुधाई तूं? सरी तमीज़ आहे ॻाल्हाइण जी. टीचर जी औकात में रह, माना टीचर जी औकात घटि आहे, ऑफिस जी औकात वधीक आहे. ही लफ़्ज़ आहे न, पर हुननि छो कयो आहे? एक्सक्यूज़ करे हिते हुते. अगरि टीचर जी इज़त आहे, ॾिसो न न तमीज़ न मां छो कानून मां आहे न. तो वटि कहिड़ो कानून आहे? तूं गर्ल्स प्राइमरी में छापो पियो हणी? तो वटि कहिड़ो कानून आहे? न न निमाइंदे ॾिसो न न फेसबुक ते तूं ॻाल्हाईंदा कीअं पे? डिप्टी DO जो पावर कहिड़ो आहे तो वटि?